अस्सलाम वालेकुम नाज़रीन, MW न्यूज़ ते असां अॼु स्वांजणे जे वण जी स्टोरी खणी आया आहियूं। स्वांजणो केतिरो फ़ाइदेमंद आहे माल जे लाइ ऐं माण्हुनि जे लाइ, उन हवाले सां तव्हांखे जेतिरो मालूमात आहे ओतिरो ॿुधाईंदासीं। इंशाअल्लाह हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। अचो त तव्हांखे ॿुधायूं त स्वांजणो छा आहे। स्वांजणे जे पननि जी बहितरीनु साग ठहे थो ऐं स्वांजणे में थींदड़ फरियूं पिणु भाॼी में इस्तेमालु थियनि थियूं। उन सां गॾु जॾहिं फरियुनि जा गुल लॻनि था त उहे गुल पिणु भाॼी तौरु इस्तेमालु कयो वञनि था, जंहिंखे पुसी चयो वेंदो आहे। जी हाँ नाज़रीन, स्वांजणो जेको मुख़्तलिफ़ मर्ज़नि खे पिणु फ़ाइदो ॾींदड़ आहे। उहे कहिड़ा मर्ज़ आहिनि उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। स्वांजणे या पन जेकॾहिं नेराने घोटे इस्तेमालु कजनि त संदनि जो सूरु, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वायु सूर जिस्म में जेके हुजनि त उहे फ़ौरन ख़तमु थी वेंदा आहिनि। उन जो इस्तेमालु करण सां उहे संदनि जा सूर ख़तमु थी वेंदा आहिनि। उन खां अलावा स्वांजरे जा पन जेकॾहिं घोटे पीअण सां शुगर जे मरीज़ खे पिणु फ़ाइदो ॾींदड़ आहे। स्वांजरो मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे फ़ाइदो ॾींदड़ आहे, न सिर्फ़ु माण्हुनि जे लाइ पर मालवंत माण्हुनि जे लाइ, जानवरनि जे लाइ बि स्वांजरो फ़ाइदेमंद आहे। स्वांजरो माल जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में फ़ाइदो ॾिए थो। जेकॾहिं पालतू जानवर अंदरूनी बुखार हुअण जे करे खाइण पीअण छॾिजे त स्वांजरे जा पन उनखे पाणी में काढ़े करे पीआरिजे त उहो जानवर ठीकु थी वेंदो ऐं फ़ौरन खाइण पीअण बि शुरू कंदो ऐं उनजो अंदरूनी बुखार बि ख़तमु थी वेंदो। स्वांजरे जो पूरो वण काराइतो आहे, हुन जो काठ बि काराइतो आहे ऐं साण जेको निकिरे थो खंवर, उहो मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जे इलाज लाइ कमु अचे थो। खुंवरनि जी तंद तव्हांखे ॾेखारियूं था त थोरो मां निकिरी ज़मीन ताईं लॻे थी। हीअ तव्हांखे असां कुझु ॾेखारियूं पिया, थी सघे तव्हांखे कैमरा जी अखि मां नज़र में ईंदो हुजे। स्वांजरे मां निकिरंदड़ तंद जेका ज़मीन ते वधी रही आहे। हिन वण जी अहमियत माण्हुनि खे एतिरी ख़बर न आहे, मगर हीउ वणु तमामु घणी अहमियत वारो आहे। कुदरत तरफ़ां जेके बि काइनात में वण ॿूटा अलाह साईं पैदा कया आहिनि से इंसान जे लाइ काराइता ई आहिनि, मगर उन जे लाइ ॼाण उहा ज़रूरी आहे। असांखे जेतिरे क़दुरु ॼाण मिली आहे त हीउ स्वांजरे जो वणु इंसानी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे इलाज जे लाइ तमामु बहितरीनु आहे। ख़ासि करे शुगर ऐं संदनि जो सूर वग़ैरह जेको वायु सूर आहे या ॿिया सूर थियनि था, उन जे लाइ फ़ाइदेमंद आहे। हिन जो खोड़ वीडियो ॾिसण जे लाइ असांजो चैनल MW न्यूज़ सब्सक्राइब करियो। उन सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।